नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसूद भुरगड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त 5 फरवरी योम यकजहती कश्मीर जे हवाले सां बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल वांकी वसी पारां योम यकजहती कश्मीरी रैली कढी वई। रैली जी अॻवानी स्कूल जे हेडमास्टर अशोक कुमार, गुलाम अली लिगारी, जावेद दिल कई। रैली में अयाज़ ख़ासकेली, माशूक भुरगड़ी, दीन मोहम्मद बलोच ऐं सवें शागिर्दनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान रैली खे ख़िताब कंदे चयो त कश्मीर पाकिस्तान जो अणटुटंदड़ हिसो आहे। कश्मीरी अवाम पाकिस्तान जा भाइर आहिनि। हिननि वधीक चयो त मोदी जूं न्याज़ी पॉलिसियूं हिंदुस्तान खे हिकु ॾींहुं ज़रूरु ॿोड़ींदियूं। हिननि चयो त जेसीं ताईं इंडिया कश्मीर मां न निकिरंदो तेसीं ताईं पाकिस्तान जी अवाम कश्मीरी भाइरनि सां हर इख़लाक़ी मदद जारी रखंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।